नारायण वासुदेव। सौनकादि ऋषि चवण लगा महाराज ता कथा काॾे जो काॾे घुमाए हलियो। छो भाई चई तां खां पुछोसीं परीक्षित महाराज जो जन्म कीअं थियो ऐं उनखे कीअं उन्हनि कथा ॿुधाई, तां ते कृष्ण भॻवान जे पोयों पोयों वठी डुक पाती। सुखदेव जी चवनि था कयूं छा, इहे सांवरे सलोने जी जॾहिं बि कथा ईंदी आहे त मन काबूअ में न रहंदो आहे, पोइ वरी ओॾे ई भॼी वेंदो आहे। तॾहिं उन्हनि ध्यानु करे ॿुधो भाई, समय पाए करे परीक्षित महाराज जो जनमु थियो। उनजो नालो रखियऊं विष्णु रात। छा नालो रखियऊं? इहो नालो असली अथव परीक्षित महाराज जो, कि विष्णु भगवान इन जी रक्षा कई आहे। जीअं सुखदेव जी जो नालो अथव ब्रह्म रात, कि विष्णु भगवान गर्भ में इन जी रक्षा कई भगवान कृष्ण। लेकिन जन्म वठी करे उहो निहारण लॻो त जंहिं गर्भ में दर्शन ॾिनो उहो गिरधारी काथे आहे, उहो सांवरो सलोनो श्री कृष्ण काथे आहे। टुकुर टुकुर ॾिसण लॻो, हे बि न आहे, हो बि न आहे, हे बि न आहे। हैरान थिया ज्योतिषी संत महात्मा, पांडव हैरान थिया, कमाल है पैदा थी करे कीअं तो परीक्षा करे, नालो ही पइजी वियो त जन्म वठी परीक्षा तो करे। बोलो परीक्षित जी महाराज की। हरे राम श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव।